अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते। अमेरिका ऐं ईरान में एटमी ॻाल्हियूं जुमे जे ॾींहुं तुर्किया में थींदियूं। अमेरिका ऐं ईरानी इख़्तियारियुनि ॻाल्हियुनि जी तस्दीक़ करे छॾी। स्टेविटकोफ ऐं अब्बास इराक़ची विच में मुलाक़ात इस्तांबुल में थींदी। सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, मिस्र ऐं ॿियूं धुरियूं शरीक थींदियूं। ईरानी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरान एटमी प्रोग्राम ते लचक ॾेखारण लाइ तयारु आहे। अमरीकी फ़ौजी असासनि खे ईरान खे परे मुंतक़िल कयो पियो वञे। बाल हाणी अमरीका सदर जी कोर्ट में आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। मुआहिदो थियो त सुठी ॻाल्हि आहे, न त नतीजा ख़राब निकिरंदा। स्टेविटकोफ जुमे जे ॾींहुं ईरान जे परॾेही वज़ीर सां ॻाल्हियूं कंदो। व्हाइट हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त असांजो सामूंडी ॿेड़ो ईरान तरफ़ रवा दवा आहे। जेॾो सामूंडी ॿेड़ो वेनेज़ुएला उमाणियो हो, उन खां बि वॾो ॿेड़ो ईरान तरफ़ वधे पियो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त बलूचिस्तान में 177 दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जी न का सियासी ऐं न ई का क़ौम पर वाबस्तगी हुई। सिक्योरिटी फोर्सिस जा 17 जवान ऐं 33 शहरी बि शहीद थिया। बलूचिस्तान में कारोबारी नुक़सान रिकवर करण लाइ तहरीक हलाई पई वञे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त बलूचिस्तान में जेको थियो उहो क़ौम लाइ अलमियो आहे। NFC तहत बलूचिस्तान जो हिस्सो 933 अरब आहे। बलूचिस्तान में महरूमियुनि जो निशानो बेबुनियाद आहे। बलूचिस्तान में वॾी तादाद में अस्पताल ऐं सिहत मर्कज़ मौजूद आहिनि। बलूचिस्तान में वसीलनि खे लुटियो वियो। वफ़ाक़ ऐं सूबनि में हर सतह ते करप्शन आहे।